अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये सखर लाड़काने रोड सां जेको जिंदो मधे जी बाईपास आ ही उतों जी गिरनरी आ। ही मधे जी टाउन जी परफॉर्मेंस तव्हांखे मां ॾेखारियां थो पियो। इन चौक चौराहे के जेको कुछ अर्सो पहिरियां गंदगी जो ढेर हो, मधे जी शहर समेत आस पास ख़ासि करे जिंदे दरे जे ॻोठाणनि जो भी इहो देरीना मुतालबो हुयो त हिते का ग्रीनरी ठहे, सीनरी ठहे ऐं हिते जेको आहे को पाणीअ जो इंतज़ाम, को फुहारो हुजे त माण्हू जेके आहिनि आस पास ईंदड़ माण्हुनि खे बि हिकिड़ो दिलि लुभाईंदड़ जेको आहे हिकिड़ो सीन हुजे। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं को अचे वञे थो माण्हू त को थकल टुटल को 5 मिंट वेही बि सघे, उन जे लाइ बेंचूं बि हिते लॻल आहिनि। पर मां सम्झां थो हिते जेके हे गुल ॿूटा हिन में हयल आहिनि, हिते फुहारो हुजणु घुरिजे यार। हिननि विच ते बि जेको वणु पोखियो आहे, वरी आस पास ॿूटा पोखिया आहिनि। ॿूटनि जे लाइ त हीअ ठीकु आहे, हीअ ग्रीनरी ठीकु आहे। हिते बेंच हिकिड़ी आहे फ़िलहालु, ठीकु आहे, उहा बि वरी हिकु ॿ अगरि ज़रूरत पई त लॻंदी। ऐं हिन ते जेको आहे हल्को मींहुं पवण सां बि इहे जेके आहिनि इन जी जेका चौधारी जेका छा चऊं असां हिनखे बाउंड्री लॻल आहे, उहा बि सफ़ा माना जेके न फिटी वई आहे। माना ॾिसो हीअ जेका ऐं हीअ तव्हांखे कीअं थी लॻे, हिनखे बि रंग थियणु घुरिजे। काफ़ी टाइम थी वियो आहे पर हे माना हिन जो रंग फिटी ख़तमु थी वियो आहे, हिनखे बि रंग थियणु घुरिजे। ऐं ॿूटा वग़ैरह हेॾे आहिनि। हिते जेको आहे हरू भरू ॿूटा न आणणु घुरिजनि ज़ोर सां बि। अहिड़ी जॻह ते ज़ोर सां माना कंहिं शइ खे थापिण वारो अमल आहे। हिते जेको आहे फुहारो लॻणु घुरिजे ऐं हिनखे चौधारी जेका आहे बाउंड्री हिन जी लॻे लोही शीखनि जी या को अहिड़े क़िस्म जो। हीअ सखर लाड़काणो रोड आहे ऐं मधे जी जिंदो बाईपास। ही उहा सीनरी मां तव्हांखे ॾेखारियां थो। हे बेंचूं आहिनि, शाम जे टाइम ते मधे जी शहरी वॉक ते अचनि था। को थक टुट, को माज़ूर आहे, को बीमार आहे, त हिते वेही करे गपशप लॻाए सघिजे थी। पर मां सम्झां थो पियो त हिते हिकिड़े टुकर ते जीअं न टेंट स्टाइल ते हिकिड़ो ढकु हूंदो आहे, उन स्टाइल ते हिकिड़ो ग्रीन कलर जो या इन टाइप जो हुजे। छो त हाणे गर्मियूं आहिनि, गर्मियुनि में माण्हू त कोन वेही सघंदा। वञी मग़रिब खां सिजु सफ़ा लही वेंदो आहे, पोइ वञी थोरो ॾींहुं ठहंदो आहे। हेॾो हीअ बि जेका आहे ग्रीनरी हिते लॻंदी, चौधारी जेके आहिनि ॿूटा लॻल आहिनि। बहरहाल वेल्डन टाउन कमेटी मधे जी ही सरदारज़ादा नजफ़ अली ख़ान कमारियो साहब जेके टाउन मधे जी जा चेयरमैन आहिनि, उन्हनि जो ही इनिशिएटिव आहे ऐं बहितरीनु आहे। असां सम्झूं था पिया ऐं असां ख़ुशी जो इज़हार बि कयूं था। हीअ हिते हिकिड़ी अणवणंदड़ नामुनासिब माना जॻह हुई जेका माना मधे जी शहर जे सूंहं सोभ खे बि बिगाड़ियूं बीठी, जंहिंखे ही ठाहे करे हिकिड़ो मधे जी शहर जे सूंहं सोभ में इज़ाफ़े जो सबबु बणायो वियो आहे हिन शइ खे।